चीफ जस्टिस काजी फायज ईसा के मान में फुल कोर्ट रेफरेंस नामजद चीफ जस्टिस यहया आफरीदी समेत 16 जजन की शिरकत। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस अतहर मिनल्ला, जस्टिस आयशा मलिक और जस्टिस मलिक शहजाद शिरकत न कई। चीफ जस्टिस काजी फायज ईसा नामजद चीफ जस्टिस समेत तकरीब में शरीक जजन ऐं वकीलन जा थोरा वञा। चीफ जस्टिस काजी फायज ईसा चयो त जेकी हिन तकरीब में शरीक नाहिन उन्हनि जो भी शुक्रियो अदा करियां थो। जस्टिस यहया आफरीदी फुल कोर्ट रेफरेंस के खिताब कंदे चयो त चीफ जस्टिस काजी फायज ईसा बेहतरीन इंसान है, संदस खोट महसूस कंदासीं। चीफ जस्टिस काजी फायज ईसा औरतुनि जे हक़नि लाइ अॻभरो रहियो। चीफ जस्टिस काजी फायज ईसा जो चवणु आहे त जस्टिस यहया आफरीदी खे असां समझी न सघियासीं, संदसि कद असां खां घणो मथे आहे। अलविदाई आजाणे वारी तकरीब खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस काजी फायज ईसा चयो त हिकु टॉक शो में चयो पियो त चीफ जस्टिस ही फ़ैसिलो ॾींदो ऐं फ़िलहाल जज हू फ़ैसिलो ॾींदो। फुल कोर्ट में सभु जज मौजूदु हुआ, सभिनी जे बारे में अंदाज़ो लॻाए पियो, पर जस्टिस यहया आफरीदी जे बारे में चयो पियो उन बाबत कुछ चई नथो सघिजे त कहिड़ो फ़ैसिलो ॾींदो। माण्हू असांखे समझी पिया, पर जस्टिस यहया आफरीदी खे समझी न सघिया। आईनी हदूं पार करण ते अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जे अलविदाई रेफरेंस में शिरकत न कई हुई। इन करे चीफ जस्टिस काजी फायज ईसा जे मान में ॾिनल अलविदाई रेफरेंस में शिरकत न कई। जस्टिस काजी फायज ईसा अदलिया में मदाखलत रोकण बदिरां दरवाज़ा खोलिया। जस्टिस काजी फायज ईसा अदलिया में मदाखलत रोकण जो न जज़्बो ॾेखारियो ऐं न ई हुन कॾहिं अख़लाक़ी जुरत जो मुज़ाहिरो कयो। जस्टिस काजी फायज ईसा अदलिया खे कमज़ोर करण ऐं पंहिंजा कानून जोड़ण खे मुनासिब करार ॾिनो। जस्टिस मंसूर अली शाह सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार खे हिकु ॿियो ख़त लिखी छॾियो। जस्टिस मंसूर अली शाह ख़त में लिखियो त चीफ जस्टिस जो कम अदलिया जे दिफ़ा सां गॾु अवाम जे हक़नि जो तहफ़ुज़ करण बि हूंदो आहे। अलविदाई रेफरेंस में शिरकत न करण जा कारण परेशान कंदड़ आहिनि। सॼी दुनिया में रिटायर थींदड़ जजनि जे मान में अलविदाई तकरीब मुनक़िद करण जो रवाज आहे। अलविदाई तकरीब में रिटायर थींदड़ जज जी वाखाण कई वेंदी आहे। मुंहिंजो लिखियल ही ख़त फुल कोर्ट रेफरेंस जे रिपोर्ट ते रखियो वञे। जस्टिस यहया आफरीदी सुभाणे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस तौर हलफ खणंदो। संदसि हलफ खणण वारी तकरीब सुभाणे 11 वॻे ऐवान सदर में थींदी। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जस्टिस यहया आफरीदी के उहिदे जो हलफ खणाईंदो। हलफ बरदारी तकरीब जूं तैयारियूं मुकम्मल। ऐवान सदर सेक्रेटरीट मेहमाननि के दावतनामा जारी करे छॾिया। चीफ जस्टिस जे हलफ बरदारी तकरीब में आला अदलिया जा सीनियर तरीन जज, पार्लियामेंटेरियंस ऐं आला सरकारी अमलदार शिरकत कंदा। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत पीटीआई पाणी जी भेनरनि अलीमा ऐं उस्मा खान जी ज़मानत मंज़ूर कंदे खेनि आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत 20,000 रुपयनि जे मसइले एवज़ ॿिन्ही भेनरनि जी ज़मानत मंज़ूर कई। अलीमा उस्मा खे 4 अक्टूबर ते पीटीआई जे एहतजाज दौरान गिरफ़्तार कयो पियो हो ऐं इस्लामाबाद जे कोहिसा थाणे ते FIR दाख़िल कई वई हुई।
पीटीआई बानी जी घरवारी बुशरा बीबी अडियाला जेल में आज़ादी खां पोइ बनी गाला में पेशावर हली वई। खैबर पख्तूनख्वा हुकूमत के सलाहकार बैरिस्टर सैफ चयो आहे त बुशरा बीबी कुछ वक्त पेशावर में रहंदी। पाकिस्तान IMF के $1 अरब फंडिंग की दरख्वास्त दी छड़ी। वफाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो वाशिंगटन में मुख्तलिफ मालियाती इदारनि के सरबराहन से मुलाकातूं। मोहम्मद औरंगज़ेब अमेरिकी ऐं बरतानवी सीड़पकारनि सां बि मिलियो। नाड़ी वारे वफाकी वज़ीर पाकिस्तान पारां IMF के फंडिंग की दरख्वास्त ॾियण जी तस्दीक कंदे चयो त पाकिस्तान में सीड़पकारी जा तमाम बेहतरीन मौक़ा आहिनि। सीड़पकार SICF जे वन विंडो ऑपरेशन मां फ़ाइदो हासिल कनि। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज के कारोबार में तेजी। 100 इंडेक्स 90,000 की हद पार करे वरती। 100 इंडेक्स 1110 पॉइंट्स के इजाफे से 90,056 ते अची वियो। इंटरबैंक में डॉलर वधीक 4 पैसा सस्तो थियण बाद 277 रुपया 80 पैसनि जो थी वियो। नेब 6 महीननि में 4 खरब का वधीक करप्शन कयल रक़म वापस कराए नओं रिकॉर्ड कायम करे वरितो। नेब चेयरमैन रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल नज़ीर अहमद जो चवणु आहे त नेब सुधारनि जो मक़सद कंहिंखे बिना चफ़ा सिरासा करण ऐं शहरियत खे नुक़सान पहुचाइण न आहे। इहो यकीनी बणाए वेंदो त मुल्क में सीड़पकारी ऐं इक़्तिसादी तरक़ी मुतासिर न थिए। सुठी कारकर्दगी रखंदड़ ऑफिसरनि खे सिविल एवॉर्ड सां नवाज़ियो वेंदो। मुस्लिम लीग नून जो सदर नवाज शरीफ लाहौर का दुबई रवानो। दुबई में क़याम दौरान नवाज शरीफ लंडन रवानो थींदो। नवाज शरीफ 29 अक्टूबर ते अमरीका वेंदो। अमरीका में 4 ॾींहं तरसण खां पोइ वापस लंडन पहुचंदो। लंडन में अहम मुलाकातुनि जो इम्कान। खैरपुर में हथियारबंदन सेशन कोर्ट में हाज़िरी ते आयल 3 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। फायरिंग सबबि माण्हुनि में भाट पइजी वई। सिक्योरिटी अमले अदालत जा दर बंद करे छॾिया। नाश सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल। मक़तूलनि जी हातिम कांदड़ो शकील ऐं बरकत कांदड़ो तौरु सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल बरकत कांदड़ो जी जागीराणी बिरादरी जे माण्हू सां पुराणी दुश्मनी हुई जंहिं तां वाक़ियो पेश आयो। वधीक जांच कई पई वञे। वरी वज़ीर मातल इशा पाकी जो नोटिस वरितो। SSP खैरपुर खां रिपोर्ट तलब। नौ देरो लग मोरिया या आगाणी धुरिन में तकरार तां ज़ख्मी थियल वधीक हिक ॼणे दम ॾेई छॾियो। 11 ॾींहं अॻु ॿिन्ही धुरिन में झेड़े में मुजाहिद आगाणी ऐं अब्दुल लतीफ़ मोरियो मारिजी विया हुआ ऐं 4 ॼणा ज़ख्मी थी पिया हुआ। ज़ख्मियुनि मां अयूब मोरियो कराची जे अस्पताल में इलाज दौरान दम ॾेई छॾियो।